यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, आख़िर अली खे हिते रहण में प्रॉब्लम छा आहे? यार हुनखे को प्रॉब्लम न आहे, बसि हू कॉम्प्लेक्स आहे। ऐं तोखे ख़बर आहे त असांजे नौकरनि खे हिते हमेशह मार मिलंदी आहे। ऐं अली सेंसिटिव आहे, इंग्लैंड में पढ़ियो आहे ऐं मथां वरी असांजा नौकर बि शीदी आहिनि। आई सी। यार हर को पंहिंजी कम्युनिटी जे लाइ सेंसिटिव हूंदो आहे। बसि यार प्लीज़ तूं हुनजे लाइ कोई रूम अरेंज कराए बॉयज़ हॉस्टल में, जेसीं ताईं हुनजी रिसर्च पूरी थिए। हा, मां कोशिशि कयां थी, अरसलान सां ॻाल्हायां थी। हाँ यार, तूं हाणे ई हुन सां ॻाल्हाए। अली कुछ ज़्यादा ही परेशान थो रहे। अरे ही छा थियो? स्टूडेंट लीडर अरसलान खान वज़ीर आला जो पर्सनल सेक्रेटरी मुक़रर। हुन जो रुतबो ऐं प्रोटोकॉल मिनिस्टर जे बराबर हूंदो। वज़ीर आला हाउस में हल्फ बर्दारी। छा? ओह माय गॉड। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।